बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादकार दोस्तों, अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे। तव्हां सभिनी खे ईद जूं लख लख मुबारकूं। असल में मां आयुसि हिते असांजो हिकिड़ो इलाइक़े में तमामु मोतबर ज़मीनदार आहिनि, रैस आशिक़ हुसैन गोरचाणी साहिबु। उन्हनि खे हिकिड़ो ॿिज मां ॾिनो हुयो, टंडो जाम मां कंहिं इदारे मूंखे ॾिनो हुयो, तारा 2 ऐं उन खां अलावा JQS या JSQ हिकिड़ो हुयो वाइट गोल्ड जे नाले सां। मूंखे नालो सही यादि नथो अचे, पर उन्हनि जी जर्मिनेशन वग़ैरह ॾिसण आयो। एक्सीलेंट जर्मिनेशन थी आहे उहा। ओवरऑल 4-5 ॾींहं थिया आहिनि अञा, माना उन हिसाब सां न आहे, पर तमामु बहितरीनु जर्मिनेशन थी आहे। उन खां अलावा इहे ॻाल्हियूं बाद जूं आहिनि, इन्हनि खे वरी इन्हनि ते हिकिड़ी जर्मिनेशन ते या वीडियो ठाहे वठंदासीं। मां रईस जे हिते ॿनी विज़िट करणु आयुसि त कुझु आबादकारनि 3-4 ॾींहंनि खां हिकिड़ा सुवाल कया त फास्फोरस जेको आहे असांजे फ़सुल जे लाइ केतिरो अहम आहे ऐं फास्फोरस कॾहिं इस्तेमालु करणु घुरिजे। सो मां चयो त उहा वीडियो मां फास्फोरस ते ठाहे वठां। ॾिसो, जेको बि असांजो फ़सुलु आहे, पोइ रबी सीज़न आहे, ख़रीफ़ सीज़न आहे, असांजो जेको आहे कहिड़ा बि फ़सुल आहिनि, काटन आहे, शुगर केन आहे, पल्सिस आहिनि, उन खां अलावा असांजो मस्टर्ड आहे, वीट आहे, राइस आहे, जेके बि असांजा किराप आहिनि, उन्हनि जे लाइ फास्फोरस तमामु घणी अहमियत थो रखे। पर कुझु फ़सुल अहिड़ा आहिनि जंहिंजे लाइ मतिलबु उन्हनि जी स्पेसिफिक हिकिड़ो टाइम हूंदो आहे, हिकिड़ो पर्टिकुलर टाइम हूंदो आहे। पर हाणे जेकॾहिं वणनि जो फ़सुलु आहे, हींअर ख़रीफ़ सीज़न आहे, त फास्फोरस वणनि खे जेकॾहिं तव्हां तर में ॾियो था त भले उन जो फ़ाइदो आहे, बिल्कुलु आहे, पर फास्फोरस इस्तेमालु करण जो फ़ाइदो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं लाॻाणे थो ॾियो था फास्फोरस NP जे हिसाब सां ॾियो था या DAP ॾियो था, DAP जे करे ॾियो था, त भले उनखे तर में बेसल डोज़ में ॾेई छॾियो। फास्फोरस छा कंदो आहे, रूट डेवलपमेंट में तमामु बहितरीनु किरदारु अदा कंदो आहे। ॿूटे जी रूट डेवलपमेंट, जॾहिं ॿूटे जी पाड़ मज़बूत हूंदी त ॿूटो तंदुरुस्तु हूंदो। उन खां अलावा हिन जो जेको आहे मेटाबॉलिक जेके प्रोसेस हूंदा आहिनि, एनर्जी ट्रांसफ़र, माना फास्फोरस छा थो एनर्जी ट्रांसफ़र कंदो आहे। ॿूटे में हिकिड़ो निज़ाम हूंदो आहे, मेटाबॉलिक सिस्टम हूंदा आहिनि, जेके गैसिस जा तोड़ फोड़ थींदी आहे, भञ थींदी आहे। उन में जेको आहे एनर्जी जेको आहे ॿूटे खे ज़मीन मां या सिज जी रोशनी मां खणी ॾींदो आहे। उन में फास्फोरस तमामु अहम किरदारु कंदो आहे। फास्फोरस ॿूटो असांजो तंदुरुस्तु हूंदो, साओ उनखे मतिलबु ॿूटो तंदुरुस्तु हूंदो त उहो सिज सां उनजो कॉन्टेक्ट सुठो हूंदो, उनजे फ्रूट फार्मेशन सुठी थींदी। फास्फोरस उन में फ्रूट फार्मेशन, उन खां अलावा फ्लावर फार्मेशन में, ठीकु आहे, उन में तमामु बहितरीनु किरदारु अदा करे थो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां, जेकॾहिं फास्फोरस जंहिं ज़मीन में इस्तेमालु कजे थो त उन मां ईअं सम्झो त 50% असांजी प्रोडक्शन वधी थी वञे। सो जेके बि आबादगार हींअर कुझु असांजी पोखी थी चुकी आहे, 70% थी आहे, 80% थी आहे, अंदाज़ो नथो लॻाए सघिजे, पर जेका बि काटन जे किराप जी पोखी रहियल आहे, उन में तव्हां फास्फोरस जो बाण DAP जी सूरत में, NP जी सूरत में, या जंहिं बि तव्हांखे कंपोज़िशन में मिले थो, उहो ज़रूरु इस्तेमालु कयो। उन खां पोइ जेका आहे हिकिड़ी सीरीज़ हूंदी आहे, तव्हां ॿियो बाण ॾियो था, नाइट्रोजन ॾियो था, या जेके बि सीरीज़ तव्हां ठाही आहे, जेका बि तव्हां पंहिंजे हिसाब सां प्लानिंग कई आहे, उन हिसाब सां ॾियो। पर फास्फोरस तमामु ज़रूरी आहे ॿूटनि जे लाइ। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे त ज़रूरु लाइक ऐं शेयर कजो। थैंक यू सो मच।